प्री प्यारे दोस्त असांजे जामशोरे जो बहितरीन हिकिड़ो सोशल वर्कर, बहितरीन हिकिड़ो उस्ताद, बहितरीन हिकिड़ो धरतीअ सां प्यार कंदड़ क़ौमपरस्त माण्हू ऐं सुजागी पैदा कंदड़ सवेल ॾाढो साईं शेख अब्दुल्ला साहब मूंखे हिकिड़ी सिट ॿुधाई अयाज़ जी त के माण्हू तारीख़ थियनि था। मूंखे उहो यादि कोन हो, पर पोइ मूंखे यादि थी वरी मूं साईं खे ॿुधायो त वाक़ई इहे सिटूं साईं रोशन ब्रह्माणी ते ठहकनि थियूं त के माण्हू तारीख़ थियनि था, धरतीअ जे घायल सीने ते गहरी चीख थियनि था, जा माण्हुनि खे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। सो बिल्कुलु असांजो ही प्री प्यारो दोस्त रोशन ब्रह्माणी सुबुह जो फेसबुक ते ॾिठोसीं त मां 3 बजे धारे घर आयुसि जो मुंहिंजी नज़र कोन पहुची आहे। सो हिकिड़ी तस्वीर ॾिठमि त रोशन ब्रह्माणी जी तस्वीर आहे। सो वरी नंढड़ी खे सॾु करे मूं चयो ही पढ़ जा भला छा आहे। चई हिन में लिखियलु आहे त सिंध जे जामशोरे जे सोशल वर्कर गस्टा जे अॻुवाण हद ॾोखी ऐं उनजी अॼु सालगिरह आहे। त ॿियो हुन जा भला सालगिरह त सुठे नमूने सां करायूं। सो उन जे करे साईं सां थोरो राब्तो कयोसीं। मुंहिंजी असांजी दिलि चवे थी त घटि में घटि तव्हां जहिड़ो प्री प्यारो दोस्त जेको घटि में घटि असां सां बहितरीनु हलियो आहे ऐं असांजूं ख़ुशियूं जंहिं माण्हूअ पंहिंजूं ख़ुशियूं सम्झियूं सदाईं, असांजा ग़म सदाईं हुन पंहिंजा ग़म सॼा आहिनि। पोइ जेकॾहिं उहा सालगिरह मोहम्मद अली गांगरे जी आहे त उन में माना हड़ऊं वड़ऊं करे केक वठी अचणु ऐं हमद हौसले अफ़ज़ाई करणु ऐं ओहिड़े नमूने सां उन्हनि में पार्टिसिपेट करणु। सो उन जे लाइ मूं सम्झो त इहो बहितरु अमल हो। पोइ साईं शेख अब्दुल्ला साहिब सां तकड़ में राब्तो थी वियो हलियो। पोइ वरी गॾु वियासीं फाटक ते वञी केक वठी आयासीं। थोरो दोस्तनि खे तकड़ में फ़ोनूं करे चयोसीं त भला हीउ प्रोग्राम कजे। सो उन जे करे सभु हितां गॾु थिया आहियूं। सो अज़ीम आदिल जो हिकिड़ो शेर आहे त मूंखे भाकुर जे बदिले में भालो न हण, मूंसां भुलिजी विछोड़े जो नालो न खण, हूअं त केॾो ॾुखियो हो तोसां मिलणु, ॼण त सादे सिंधीअ जो कराची अचणु, सिंध जे सूंहं जी बका थी लॻी, जाम शोरे जी ॼण तूं हवा थी लॻी, जेसि ताईं मां चवां थो ओ जाना जेसि ताणी जियां, तेसि ताणी पियो तुंहिंजी पूॼा कयां, पंहिंजे लुड़कनि सां तुंहिंजी कयां आजियां, तोखे कहिड़े जनम जी मुबारक ॾियां, तोखे कहिड़े जनम जी मुबारक ॾियां। सो अॼु सेवा जे आगन ते जेके बि सभु दोस्त अॼु गॾु थिया आहियूं उन्हनि सभिनी जे तरफ़ां साईं खे असां मुबारक ॾियूं था ऐं तव्हांजे प्यार ऐं मोहबत ऐं खुलूस ऐं ताड़नि जे मेलाप में साईं रोशन साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं हिते साम्हूं अचे। आदिल असांजो नंढड़ो वेठल आहे, आदिल खे गुज़ारिश आहे त उहो बि अचे ऐं हिते अचे हिक में। सो दोस्त ॿई साम्हूं वेठा आहिनि ऐं ॿियो असांजो प्री प्यारो दोस्त ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। लतीफ़ साईं जो ॿार ख़ूब आहे ऐं खेसि लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि सां त अलाह 2 नंबरनि हिकु सूर्यो ॿियो ॾातार, हू घिड़ियो पवे कटक में, हू अड़ियनि लाइ आधार, तोणे मथनि बार त बि ॿाहूं ॾियनि ॿुॾंदनि। अची त मुंहिंजे उमास में आ छो त ॿी राति कान थींदी, कॾहिं बि तोते दुआर दिलि जा न ॿूटबा, तूं भली हली आ बलुड़क आला तॾहिं बि हूंदा मता चवी आज या न थींदी। सो साईं दानिश मंज़ूर साहिबु साईं रोशन साहिब जे लाइ कुझु अजर कया गिफ्ट खणी आयो आहियां। खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं साईं खे अचे।